वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में सतीं आदमशुमारी ऐं गन जी ॻणप जे हवाले सां लेटर जारी करे छॾियो आहे। बिल्कुल नासिर, अवांखे ॿुधायूं पिया समूरनि सूबनि में आदमशुमारी लाइ मुकम्मल अमलो अपडेट थियल टैबलेट्स वसूल करे। वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे त फील्ड अमले खे 16 खां 24 फरवरी ताईं अपडेट थियल टैबलेट्स फराहम कया वञनि। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में सतीं आदमशुमारी ऐं घरनि जी ॻणप जे हवाले सां लेटर जारी करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे त समूरनि सूबनि में आदमशुमारी लाइ मुक़ररु अमलो अपडेट थियल टैबलेट्स वसूल करे, जॾहिं त फील्ड अमले खे 16 खां 24 फरवरी ताईं अपडेट थियल टैबलेट्स फराहम कया वञनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया, समूरनि सूबनि में आदमशुमारी लाइ मुक़ररु अमलो अपडेट थियल टैबलेट्स वसूल करे फील्ड अमले खे 16 खां 24 फरवरी ताईं अपडेट थियल टैबलेट्स फराहम कया वञनि। वफ़ाक़ी हुकूमत पारां लेटर जारी कयो वियो आहे।